बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अची ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। अॼु असां स्पेशल प्रोग्राम करे रहिया आहियूं अयाज़ मेले में। अयाज़ 11हों अयाज़ मेलो हिन वक़्तु बाज़ाब्ता तौर ते शुरू थी चुको आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में। अयाज़ मेलो कीअं शुरू थियो, कॾहिं शुरू थियो, उनजो असरु केसि ताईं पहुची चुको आहे, हिन मेले में छा थियणु वञे पियो ऐं हीउ मेलो केसि ताईं पंहिंजो असरु ॾेखारे पियो, नौजवान 30 ताईं अयाज़ केतिरो पहुची चुको आहे। इन समेत असां केतिरा ई सवाल खणी हिते पहुता आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीउ मेलो केतिरा ॾींहं जारी रहंदो, इन में छा छा थियणु वञे पियो, छो ही मेलो ॿियनि मेलनि खां डिफरेंट आहे, छो ही मेले हिन पंहिंजो असरु ॾेखारियो आहे सॼी दुनिया में। इन स्पेशल प्रोग्राम सां असां मौजूदु आहियूं। असां तव्हांजी मैनेजमेंट कमेटी सां बि ॻाल्हि ॿोल तव्हांजी कराईंदासीं, गॾोगॾु अदीबनि शाइरनि ऐं उन्हनि खे तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीउ मेलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो, जंहिंमें 26 खां वधीक मुख़्तलिफ़ सेशन्स थी रहिया आहिनि, जंहिंमें 200 खां वधीक जेके आहिनि राइटर्स, अदीब ऐं शाइर ज़िंदगीअ जे हर शोबे सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं हुते मौजूदु हूंदियूं, जेके पंहिंजे पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हाईंदियूं। मुख़्तलिफ़ सेशन्स रखियल आहिनि। 3 ॾींहं राति जो जेको आहे हिते महफ़िल अयाज़ रखियल आहे, जंहिंमें अयाज़ खे ॻायो वेंदो, अयाज़ खे मल्हायो वेंदो। नौजवाननि जो मुशाइरो हिन दफ़े अलॻि कयो वियो आहे। अहिड़ी रीति 2 मुशाइरा थींदा हिते। गॾोगॾु हिन मेले में मुख़्तलिफ़ स्टॉल्स लॻाया विया आहिनि सक़ाफ़ती शयुनि जा। आर्ट गैलरी आहे, ज़फ़र काज़मी आर्ट गैलरी में अयाज़ जूं तस्वीरूं, अयाज़ जा पोर्ट्रेट लॻाया विया आहिनि। न रुॻो इहो, पर हिते जेके माण्हू आहिनि उहे परे परे खां पहुची चुका आहिनि। हितां जेके अयाज़ जा जेके चाहींदड़ आहिनि, अयाज़ जा जेके मदाह आहिनि, अयाज़ जा जेके पढ़ंदड़ आहिनि, उहे सभु हिते पहुची चुका आहिनि। हीउ मेलो हिन वक़्तु बिल्कुलु पंहिंजे आबोताब सां शुरू थी चुको आहे। हिन वक़्तु असां हिन मेले जी कमेटी सां बि ॻाल्हाईंदासीं, जेके अदीब शाइर हिते अची रहिया आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ मेलो छो डिफरेंट आहे ऐं कीअं हुन पंहिंजो असरु ॾेखारियो आहे सॼी दुनिया में, सॼे मुल्क में, सॼी सिंध में, ऐं हुनखे असां कीअं मल्हायूं था, छो ॿियनि शाइरनि खे असां कीअं मल्हायूं था, ॿियनि खे छो नथा ईअं मल्हाए सघूं, किथे असां डिट्रैक्ट आहियूं, केतिरा ई सवाल आहिनि। ऐं हीउ मेलो, हीउ प्रोग्राम हिन हवाले सां स्पेशल आहे। सो अचो मूंसां गॾु, पाण हीउ मेलो बि घुमंदासीं ऐं गॾोगॾु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अयाज़ खे असां कीअं मल्हायो आहे, केसि ताईं मल्हायो आहे। हीउ 11हों अयाज़ मेलो जॾहिं असां मल्हायूं पिया त असांखे केतिरो फ़ख़ुरु आहे, केतिरा पुरजोश आहियूं अॻिते जे लाइ, ऐं कहिड़ो असां मैसेज ॾींदासीं हिन मेले सां। हिन मेले सां असां समाज में केतिरो असरु ॾेखारींदासीं पंहिंजो, ख़ासि करे जॾहिं सिंध घणो ॾुखी मामलनि जो शिकारु आहे, घणो ॾुखी जंगुनि जो शिकारु आहे, घणो ॾुखी हमलनि जो शिकारु आहे। उन में अयाज़ मेलो कीअं डिफरेंट अची बीठो आहे। अयाज़ मेलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो, उहो पंहिंजा कहिड़ा असरु ॾेखारींदो। सो मूंसां गॾु अचो। जी, अयाज़ मेले जी सरवान मैडम अमर सिंधू असां गॾु मौजूदु आहे। मैडम, 11हों अयाज़ मेलो पाण मल्हाइण वञूं पिया। पहिरियों अयाज़ मेलो ऐं 11हों अयाज़ मेलो, इहो सफ़रु कीअं रहियो? पहिरियों अयाज़ मेलो मल्हाइण जो ख़्वाबु कीअं आयो ऐं हीउ तसलसल कीअं जुड़ियो? ॾिसो, सची ॻाल्हि त इहा आहे त असां मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेंदा रहिया आहियूं, पाकिस्तान में वेंदा रहिया आहियूं। उते असां ॾिसंदा आहियूं त पंहिंजे वॾनि शाइरनि खे, जेके उन क़ौम जी सुञाणप हुजनि, उनखे ख़िराज कीअं पेश कयो वेंदो आहे। लाहौर में फैज़ मेलो थींदो आहे, ॿियनि दुनियाउनि में वञे नरोदा खे मल्हायो वेंदो आहे, लोरका खे मल्हायो वेंदो आहे, टैगोर तव्हां ॾिसो। असांखे इहो ज़हन में हुयो त अयाज़ जो बि अहिड़ो को मेलो मचणु खपे, पर सची ॻाल्हि इहा आहे त जेसिताणी खाना बदोश न ठहियो हुयो तेसिताणी असां उनखे पाया तकमील ताईं न पहुचाए सघियासीं। अलबत्ता इहो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पहिरियों दफ़ो 2000 सन 2000 में, हूअं चवंदसि त 25 साल आहे, सन 2000 में पहिरियों जेको शेख अयाज़ खे ख़िराज पेश करण जे लाइ सिंधलाजी में हिकिड़ो फंक्शन कयो होसीं। ऐं उन सिंधलाजी जे फंक्शन जे अंदरि उन वक़्त जी क्रीम, मिसाल जे तौर ते मोहतरम रसूल बख्श बलीजो साहब, अब्दुल वाहिद आरिसर साहब ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब, सहर इमदाद हुसैनी, उहे सभु शरीक थिया हुया। ऐं उन वक़्तु बेदिल मसरूर ऐं सादिक फ़क़ीर, मुमताज़ लाशारी उन्हनि परफॉर्म कयो हुयो। अॼु खां 25 साल पहिरीं जॾहिं असां शागिर्द हुआसीं या जॾहिं असां उन हैसियत में बि न हुआसीं, पर उन टाइम ते बि हिकिड़ो कामयाब तरीन उनजो प्रोग्राम कयोसीं। छाकाणि त मां सम्झां थी, मूं सॼी दुनिया जो अदब पढ़ियो आहे, सॼी दुनिया जा शाइर पढ़िया आहिनि। मां अञा बि ईअं सम्झां थी त अयाज़ जो ही 11हों मेलो मल्हाइजे, पर अयाज़ इन खां घणो मथे आहे। अयाज़ हक़ीक़त में जेका असां दुनिया में जेके जदीद शाइर आहिनि उन्हनि में जेको पोरियो हिन जो आहे, मिसाल कहिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिंजा 80 खां मथे किताब हुजनि ऐं 80 खां मथे हिकिड़ी तख़लीक़ी किताब लिखणु। मां सम्झां थी त इहो को मज़ाक़ कोन्हे। फैज़मंद फैज़ जो तव्हां ॾिसो त हिकिड़ो ई जेका असां नुस्ख़ो मिले थो, पर अयाज़ जो नसर, अयाज़ जो नज़म, अयाज़ जो नसरी नज़म, अयाज़ पाण चयो हुयो त मां सिंध जे माज़ीअ जो माज़ी ऐं मुस्तक़बिल जे मुस्तक़बिल जो शाइर आहियां। त हीअ असांजे माज़ी जी बि सुञाणप, मुस्तक़बिल जी बि सुञाणप ऐं हाणोकी जेका सिंध आहे उन सिंध जे जदीद शऊर जी
सुञाणप आहे। सो असांखे जेॾीमहिल खाना बदोश जो ही स्पेस मिलियो, पहिरियों ई असां हुनजो लाॻातार 10 ॾींहं जेको आहे मल्हायो। अयाज़ जो मेलो, उन में बि मां तव्हांखे ॿुधायां त फ़हमीदा रियाज़, उन में पहिरियों दफ़ो बैदिल मसरूर, सिर्फ़ समय जो उन नंढे पैमाने ते जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां माण्हुनि जे चंदनि मां जेका असां प्रोग्राम कयो, पर उहो पंहिंजे स्पिरिट में, पंहिंजी एनर्जी में, पंहिंजे जोश जज़्बे ऐं जुनून में मां सम्झां थी त उहो एतिरो ई जेका असां कामयाबु रहियो जो असां 10 ॾींहं मल्हाए सघियासीं। उनखां पोइ ज़ाहिर आहे त हिन जी आउटरीच ॾाढी वधंदी वई। आउटरीच वधण सां इन जा जेके आहिनि से फाइनेंशियल ऐं ॿिया चैलेंजिस बि वधंदा विया, पर असांखे ख़ुशी हुई त अयाज़ हिन वक़्तु केर बि उर्दू अदब जो, सिंधी अदब जो, पाकिस्तानी अदब सां तालुक़ु रखंदड़ केरु अहिड़ो माण्हू न हूंदो, चाहे हिंद में हुजे, चाहे सिंध में हुजे, चाहे सिंध खां ॿाहिरि हुजे, उहो अयाज़ खां वाक़िफ़ न हुजे या अयाज़ मेले खां वाक़िफ़ न हुजे। न रुगो एतिरो, पर मां ज़रूरु थोरा मञींदसि त कल्चर डिपार्टमेंट जे पारां हिकिड़ी स्कीम प्रोजेक्ट आयो हुयो, जंहिंमें शेख अयाज़ जो सॼो कमु जेको आहे शाया कयो वियो। उन में घणेई ट्रांसलेशन्स बि आयूं हुयूं। उहे ट्रांसलेशन्स न रुगो हिन में, पर हिन मेले जे ज़रिए घणनि ई माण्हुनि ताईं पहुतियूं ऐं उन्हनि अयाज़ खे ॿीहर पढ़णु शुरू कयो। मिसाल जे तौर ते अस्कर नदीम सैयद चवे थो त मां त हैरान आहियां त हेॾो वॾो शाइर आहे, या ॿिया उर्दू जा जेके वॾा जंहिंखे जैद अदीब चइजे उहे अचनि था, दानिशर अचनि था, त उहे हैरान थियनि था त अयाज़ जी उॾाम छा हुई, अयाज़ वटि तख़लीक़ियत छा हुई, अयाज़ जो फ़िक्र छा हुयो। त ही यारो आहे ऐं असां सम्झूं था त जी लतीफ़ जो मेलो आहे, जी सचल जो मेलो आहे, जी कलंदर जो मेलो आहे, त जदीद सिंध में अयाज़ मेलो जदीद सिंध जी ईअं सुञाणप पड़बो। जी, अयाज़ मेले जी मेंबर हिन मेजरमेंट कमेटी मेंबर मैडम हसीन मुसरत शाह सां गॾु मौजूदु आहिनि। मैडम, तव्हांखे अयाज़ 11हें अयाज़ मेले जूं मुबारकूं हुजनि। 11हों अयाज़ मेलो जॾहिं असां मल्हाइण वञूं पिया त असां केतिरो कमु करे चुका आहियूं हिन सॼे मुल्क में, सिंध ते अयाज़ असां पंहिंजे मेले सां केतिरो असरु ॾेखारे चुका आहियूं, ऐं जेको असां मेलो मल्हाइण वञूं पिया उन में कहिड़ी शइ डिफरेंट आहे? ॾिसो, काफ़ी सवाल थी विया। पूरी हिकिड़ी तारीख़ आहे, छो त शेख अयाज़ खे जेतिरो पढ़ो उन जी पढ़णीअ में हर साल मुख़्तलिफ़ रुख़ था नज़र अचनि। छो त अयाज़ आलमी मुतालो बि कयो आहे, अयाज़ ज़मीनी हक़ीक़तुनि खे सम्झी लिखियो आहे। हू को आम शाइर कोन हो, हू दानिश्वर आहे, हू सोचींदड़ ज़हन आहे, जंहिं सिंध जी सक़ाफ़त ते लिखियो आहे, सिंध जे नौजवाननि खे नवां गस पियो ॾेखारे ऐं ॾाढ सां, अन्याय सां, नाइंसाफ़ीअ सां मुक़ाबले जी सघ तोरे हिकिड़ो शऊर पियो ॾे। त उनखे असां 11 सालनि में मुख़्तलिफ़ रुख़ बयानु कंदा था अचूं। छो त अयाज़ वकील बि आहे, अयाज़ एडमिनिस्ट्रेशन में बि आहे, अयाज़ शाइर आहे, अयाज़ नसर निगार आहे, अयाज़ सहाफ़ी आहे, त जंहिंजी शख़्सियत जा एतिरा रुख़ आहिनि त उन लिखियो बि मुख़्तलिफ़ रुख़नि खां आहे। त जेके सिंध जा मसइला आहिनि उन्हनि ते बि लिखियो अथसि, त वरी उन्हनि जो हल बि ॿुधाए पियो नौजवाननि खे या आम माण्हूअ खे चइजे त उहो हिकिड़ो उत्साह ॾींदड़ आहे। जीअं हिकिड़ी सिट अथसि न थी तंद विड़े तलवारुनि सां, त उहो ॾिसो त हिकिड़ो माण्हू जेको पाण खे हीणो थो सम्झे उनखे सघ पियो ॾे। त ऐं ॿियो वरी चए थो त तूं हीणो आहे हथियारनि सां, माना हथियारनि खे चए थो तव्हां हीणा आहियो, तव्हां सिंध जे शऊर सां मुक़ाबिलो नथा करे सघो। त इहा ई हिकिड़ी सम्झो त जज़्बे जो सफ़र आहे, छो त इहे मेला जेके आहिनि से जज़्बनि सां थींदा आहिनि। त अमर सिंधू असांजी दोस्त आहे, जंहिंसां 11 सालनि खां गॾु आहियूं, त उनजी सोच, उनजो ख़्वाबु, डॉक्टर फना मल्ला, असांजी सॼी टीम, ऐं चवंदसि त हिकिड़ो माण्हू न जेको हिकु क़दम बि खणे थो उहो असांजो हिसो आहे, जेका पूरी ऑर्गनाइज़िंग कमेटी आहे, 10-12 मेंबर आहियूं, ऐं सभिनी जी गॾियल काविशूं आहिनि। हिन वक़्तु जेको नई ॻाल्हि आहे, हिकिड़ो त नौजवाननि जो मुशाइरो आहे, ऐं ॿी ॻाल्हि त विच ते अयाज़ मेले जे खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां हिकिड़ी अनाउंसमेंट कई वई त जेके नौजवान ॻाइण वारा आहिनि उहे अचणु चाहिनि। छो त हर दफ़े काफ़ी नौजवान जेके चवंदा आहिनि त असीं शामिलु थियूं, ऐं पोइ उहो एन टाइम ते मुमकिन न हूंदो आहे, छो त काफ़ी फ़नकार बुक थी चुका हूंदा आहिनि। त हिन दफ़े अमर सिंधू जो इहो ख़्यालु हो त नौजवाननि खे मौक़ो ॾियूं। त हिकिड़ो ऑडिशन कयो वियो जंहिंमें 100 खां मथे, 50-60 खां मथे ॿार हुआ, उन्हनि मां सेलेक्ट थिया आहिनि 10-12 जेके रोज़ परफॉर्म कंदा। हिकिड़ी इहा नई ॻाल्हि आहे। ॿियो नौजवाननि जो मुशाइरो आहे, ऐं समाजी मसइलनि खे बि ज़ाहिर आहे जेका खाना बदोश राइटर्स कैफ़े जो हिकिड़ो
तस्वुर ई इहो आहे त शऊर माण्हू हिते वेहनि, लेखक वेहनि, नवां नवां ख़्याल अचनि, नवां आइडियाज़ अचनि, त उन्हनि जे करे असां वटि आहे त असां समाजी मसइलनि ते बि सेशन रखिया आहिनि, औरतुनि जे मामलनि ते बि सेशन आहिनि, केतिरा ई किताब आहिनि जिन जा महूरत आहिनि। हूअं तव्हांखे ख़बर हूंदी त लेखक लिखंदा बि पाण आहिनि, वरी लख ख़र्च करे किताब छपिराइनि, उनखां पोइ वरी महूरती तक़रीबूं कनि, त हिते त अयास मेलो उन्हनि खां चार्ज त नथो वठे। ऐं साल मतिलबु सॼी दुनिया में ॾिठो थो वञे, लाइव हाणे अयास मेलो सॼी दुनिया में ॾिठो थो वञे, त उसी ताईं उन्हनि जे किताब जो नालो पहुचे थो, लेखक जो नालो पहुचे थो। त इहो सम्झो त हिकिड़ो सिंधी अदब हुजे या उर्दू अदब हुजे, छो त असां वटि हर ॿोलीअ जा शाइर अदीब अचनि था, त अयास मेलो हिकिड़ी पुल आहे जेका सिंध खे दुनिया सां ॻंढे पई हिन वक़्तु। जेकॾहिं माण्हू सोचींदा त सॼी दुनिया में जिते शेख अयास मेले जो नालो थो वरितो वञे, त उते सिंधी ॿोलीअ खे माण्हू कीअं था विसारे सघनि। त इहो तारीख़ में नालो हूंदो, ऐं सम्झां थी त अमर सिंधू जेतिरो कमु कयो आहे ओतिरो सिंध जी तारीख़ में कंहिं बि कमु न कयो वेंदो। दुनिया जीअं हींअर अयाज़ खे ॻायूं पिया न, त सिंध जी तारीख़ अमर सिंधूअ जे ज़िक्र खां सवाइ अधूरी हूंदी। अयाज़ मेलो में ख़ूबसूरत शाइर, असांखे सोना विसारे न छॾियो, ॾही प्यार दिलि मां धिकारे न छॾियो। अदिल सुमरो साहिबु असां गॾु मौजूदु आहे। अदिल साहिबु, अयाज़ मेलो में तव्हां जी शिरकत ऐं उनखां पोइ तव्हांजो सेशन रखियलु आहे, तव्हांजी किताब जो महूरत रखियलु आहे। अयाज़ मेलो जी अहमियत, अफ़ादियत केसि ताईं पहुची चुकी आहे? जॾहिं असां अयाज़ मेलो यारूं मल्हायूं पिया त असां कहिड़े फ़ख़ुर सां मल्हायूं पिया, कहिड़ी उमेदुनि सां मल्हायूं पिया? मां पहिरें मेले खां वठी हिन 11 मेले ताईं यको हिन मेले में ज़रूरु शरीक थींदो आहे। इंतज़ारु रहंदो आहे, सॼो साल इंतज़ारु कंदा आहियूं त इहो मेलो अचे। शेख साहिब जी लाज़मी हुन जेको हुनजो कदु आहे सिंधी अदब जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां, त उहो तमामु वॾी शख़्सियत हो, पर हुन सां असांजी हिकिड़ी वेझिड़ाए पई, उहा मोहबत बि हिन में लाज़मी हिन में शामिलु आहे। ऐं यकीननि इन क़िस्म जा जेको मेलो आहे 11 साल यको हलियो आहे तसलसल सां, उन में हिकिड़ो वॾो पैगाम जेको नौजवान ताईं वञे थो, जेको शेख अयाज़ जो। छो त जॾहिं हिते सेशन्स थियनि था, न सिर्फ़ु शेख अयाज़ ते, पर अदब जे बारे में किताब तव्हां ॾिसो त हिते तमामु घणी हुननि जो विकिरो थिए थो, नौजवाननि जो तइदादु अचे थो पढ़ण लाइ। त मां सम्झां थो हिकिड़ो लाभाइतो मेलो जीअं चइजे, जीअं आम असांजा जेके सकाफ़ती मेला थियनि था उन्हनि जी पंहिंजी छा आहे अहमियत, पर इल्मी अदबी ऐं फ़िक्री क़िस्म जो मेलो आहे। छाकाणि त हिन में असांजी ॿोलीअ जो सुवालु आहे, सकाफ़त जो सुवालु आहे, त उन सभिनी खे गॾे करे अयाज़ मेले जे नाले सां जेको हिते मेड़ाको ऐं तमामु वॾो कमु आहे। ऐं उन्हनि जेके ऑर्गेनाइज़र ख़ासि तौर ते डॉक्टर अरफान अमला, अमर सिंधू वारनि खे, इन टीम खे जसो आहे जो हुननि हिकिड़े तसलसल में हिकिड़ी इन शइ खे खणी आया, न त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे इन क़िस्म जी ऑर्गेनाइज़ करणु, हिननि खे तरतीब ॾियणु, हुन सां माण्हुनि खां मसइला थियनि था, मौसीक़ी आहे, ॿिया मामला आहिनि, महिमान अचनि था, उन्हनि जी रहाइश वग़ैरह, त इहे सभु ऑर्गेनाइज़ करणु ॾाढो हिकिड़ो वॾो मसइलो हो, पर उन्हनि सां सुठे नमूने सां निभायो आहे। ऐं हेल ताईं हिकिड़ो कामयाबी जो सफ़र तइ कंदो अॻिते वधे पियो ऐं तमामु घणी हिन जे। अच्छा, नौजवाननि में असां केसि ताईं अयाज़ खे ट्रांसफ़र करे चुका आहियूं ऐं असांखे वधीक छा करणु घुरिजे? ज़ाहिर सिर्फ़ु हिकिड़ो ई मेलो आहे जेको सिंध जो नक़ बणियलु आहे ऐं उन ते असां अयाज़ खे मल्हायूं था, उनखां वधीक जेकॾहिं असां ग्रास रूट ते वञूं त असांखे छा करणु घुरिजे? असल में हाणे जीअं जो हर वक़्तु जो दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं थियनि थियूं, ऐं हू हिकिड़ो जेको दौरु गुज़री वियो हुनजी पंहिंजी हुई, हिन अॼु जो दौरु वरी ॿी तक़ाज़ा करे थो। ऐं डिजिटलाइज़ेशन जो दौरु आहे, त अॼु अयाज़ जी शाइरी डिजिटलाइज़ थिए थी ऐं हिन में कंप्यूटर ते माना पढ़नि था। हाणे ॾिसो था अॼु हिननि दफ़े हिननि नौजवाननि जो अलॻि मुशाइरो रखियो आहे, त माना इहे इनकरेजमेंट आहे त जेके नवां जेके तख़लीकार आहिनि उनखे बि मौक़ो मिले, शागिर्दनि जो मुशाइरो अलॻि रखियो अथऊं। त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हिन रवायत खे बरक़रार कंदे त उन्हनि में नौजवान खे हिननि शामिलु कयो आहे। आमतौर ते वरी पीढ़ी विछोटीअ जो सुवालु उथारे वेंदो आहे न, त पीढ़ी फ़र्क़ु रखियो थो वञे, ईअं न हूंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो न, सीनियर माण्हू हाणे घणा वञी बचा आहिनि जेके सॼी सिंध में नज़र फेराईंदो, त माना जीअं मदद अली सिंधी साहिबु, महताब अकबर राजदी या महताब महबूब, नूरुल्ला शाह, इन्हनि जी दौर जा तमामु घणी माण्हू सभु मिलाए करे खणी 10-15 ॼणा माण्हू वञी बचंदा। त माण्हू घणा वारी जेके उनखे इशू बणाए करे खणंदा आहिनि, बाबा सीनियर्स छॾनि नथा, जिते किथे उहे वेठा आहिनि, इहो अजीब हिकिड़ी क़िस्म जो इशू आहे। इहे न हूंदो आहे, इहे माण्हू वॾी महिनत कशालनि खां पोइ हिते पहुता आहिनि।
इन्हनि खे जल्दी मञता कोन मिली आहे, हिन वॾो सफ़र 50-60 सालनि जो सफ़र अदबी सफ़र करे हिते पहुता आहिनि। त उहो मां असांजो त हाणे जेका वरी नओं नसल अचे थो उहो वरी पंहिंजी जाइ वालारींदो, हर को पंहिंजे हिसाब सां। शेख अयाज़ साहिब सां तव्हांजूं कहिड़ियूं सारोणियूं आहिनि, का दिलचस्प का सारोणी हुजे त उहा शेयर कयो असांजे नाज़रीन खे। साईं शेख साहिब सां माना तमामु घणी 5-7 साल हुन सां विझड़ाई रही। हाणे मुंहिंजो किताबु जेको जंहिंजो सेशन बि आहे त शेख कारूं, मां पहिरियों नालो न रखियो शेख अयाज़ खे मूं ॾिठो, पर मां हिकिड़ो रवायती नालो थिए पियो त हुनखे कारूं जर जो इस्तारो रखियो आहे शेख अयाज़ जी जाइ ते, त कारूं जर खे मूं ॾिठो। त उन में यादगिरियूं बि आहिनि हुनजी हिकिड़ी मासूम तबियत, हुनजो माना हिकिड़ी हमगीर शख़्सियत हिकिड़ी वॾी। हुन में हिकिड़ो इंटरव्यू बि आहे तफ़सीली, मां अदबी संगत ते PhD कई त हुन हवाले सां हुन खां वरिता आहिनि। त हू हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो तमामु हिकिड़ो इहे चइजे त वॾी दिलि कुशादी दिलि वारो माण्हू हुयो। ऐं जेतोणीकि हू घणो वक़्तु लिखण पढ़ण खे ॾींदो हुयो, माण्हुनि खां मिलण वक़्त खां वधीक लिखण पढ़ण खे तरजीह ॾींदो, त इहे शयूं हमेशह रहंदियूं। कचहरियूं ऐं इहे सभु माण्हू खां विसरी वेंदियूं, पर हीअ किताब हमेशह रहंदा। पंहिंजे घर मां ईअं वञे ॼण कोई महिमान, तुंहिंजा 4 किताब ई तुंहिंजो नाओ निशान, छा आहे इंसान, अखि ॿुटी जग ॿुटिया। ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी भेणनि जो जेको हर साल अयाज़ मेलो हिते लॻाइनि थियूं। ऐं आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी तमामु हेल्दी एक्टिविटी आहे। शेख अयाज़ हिकिड़ो सिंध जो तमामु वॾो शाइर हो जंहिंखे यादि करणु खपे, ऐं ख़ुशूसन नौजवाननि खे उन्हनि खे पढ़णु खपे। जीअं तव्हां ॾिठो त असां कुझु टाइम पहिरीं जेके पोर्ट्रेट्स ठहियल आहे, पेंटिंगूं शेख अयाज़ जूं ठहियलु हुयूं, उन ते बि शेरो शाइरी लिखियलु आहे। वरी बुकनि जा स्टॉल लॻल आहिनि, हिते इल्मी अदबी शाइर अदीब सभु अचनि था ऐं उहो हिते बाक़ाइदे वेही डिस्कस कनि था। ऐं तव्हां ॾिसो था त जिथे मुल्क में नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, उते हिन टाइम ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी हुजे, सचल जी शाइरी हुजे या शेख अयाज़ जी शाइरी हुजे, उहा तमामु ज़रूरी आहे अहिड़े माहौल लाइ। छो त हमेशह तव्हां ॾिसो था त भिटाई बि उहो ई ज़िक्र कयो आहे, जोड़ण जो, मोहबत जो, प्यार जो, अमन जो। ऐं आउं सम्झां थो त उन्हनि इहो ई ज़िक्र कयो आहे त माण्हुनि खे तसादुम खां बचाइण लाइ त सिंध अमन परस्तनि जी धरती आहे, जंहिं हमेशह प्यार जो ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। ऐं अॼु बि हिन मेले खां आउं सम्झां थो त इहो ई पैगाम पूरी दुनिया खे वञे थो। ऐं नौजवाननि खे चवंदुसि त हिन मेले में अचनि ऐं ज़रूरु अची हुन शेख अयाज़ जा जेके किताब आहिनि ऐं जेका हुनजी एग्ज़िबिशन हिते लॻल आहे पेंटिंगनि जी या किताबनि जी, उनजो ज़रूरु मुताइलो कनि त हुननि खे इहो फ्यूचर में वॾो फ़ाइदो ॾींदो। बाबा मेले जो मतिलबु आहे माण्हुनि जो हिकिड़ी जाइ ते गॾु थियणु, कहिड़े मक़सद लाइ गॾु था थियनि उनजो पुठियां कोई न कोई मुहरिक हूंदो आहे। जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ जो मेलो थो थिए पियो त शाह अब्दुल लतीफ़ खे यादि करिबो, उनजी शाइरी खे सम्झिबो, उनजे ख़्याल ऐं फ़िक्र ते गौर कबो। अहिड़े ई नमूने सां असांजी हिन सदीअ जो, असांजी ज़िंदगीअ में जेको जंहिंखे तव्हां वॾो शाइर चई सघो था, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ जेके इलाही पढ़ियो वियो आहे ऐं माण्हू उनखे यादि बि कनि था। नौजवान नसुल ख़ासि तौर ते उन खां मुतासिर थियो। मुंहिंजो नसुल मूंखां अॻु में वारो जेको नसुल, त उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हुनजे ख़्याल ऐं तस्ख़युल ऐं तसवुर जी सोच केसि ताईं पहुचंदी। उहा कंहिं हिकिड़ी जनरेशन ताईं महदूद या हिकिड़े नसुल ताईं न हूंदी आहे, उहा ईंदड़ नसुलनि लाइ हूंदी आहे। त हर साल जेकॾहिं असां ई उनखे यादि न कंदासीं त केरु कंदो, ॿिया त कोन अचे कंदा न। असां इहो बि ॾिठो आहे त तमामु वॾा वॾा माण्हू गुज़ारे विया आहिनि। शमशेरुल हैदरी हलियो वियो आहे, अनवर पीज़ादो हलियो वियो आहे। उहे तव्हांजा उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजूं ज़िंदगियूं अदब खे, सहाफ़त खे ऐं सिंध जे तकलीफ़ुनि खे उजागर करण में गुज़ारियूं। पर उन में असां इहो था ॾिसूं त जेकॾहिं अनवर पीज़ादे जा ॿार मेलो न कनि त हुकूमत शायदि सुम्ही पई आहे। शमशेर हैदरीअ ते हुनजे ॿारनि बदीन में वञी हिकिड़ो नंढिड़ो जलसो अलाए कंहिं कयो, उहो वञी अटेंड कयो। इहे मुनासिबु न आहे। इहा रिस्पॉन्सिबिलिटी, इहा ज़िमेदारी जेका आहे उहा हुकूमतुनि जी थींदी आहे त उहे पंहिंजे इन्हनि माण्हुनि खे यादि रखनि। उन्हनि जी या जनम जा ॾींहं हुजनि या वरसियूं हुजनि या उन्हनि जूं किताब हुजनि, उन ते ज़रूरु का न का गुफ़्तगू थियणु खपे। छो त तव्हांजी जेका शनाख़्त आहे, सुञाणप आहे, उहे तव्हांजा अदीब शाइर ऐं हुननि जूं शयूं आहिनि। असां सुञाणप न आहियूं, उन्हनि जूं तहरीरूं असांजी सुञाणप आहिनि। इन करे हीअ जेके मेलो थिए थो, अयाज़ मेलो या जेके बि मेला थियनि था, उन्हनि जी अहमियत आहे ऐं उहा असांखे नौजवान नसुल खे ॿुधाए थी त अयाज़ केरु हुयो, उनजी शाइरी कहिड़ी हुई ऐं उनजो तसवुर ऐं उन्हनि जा तसवुरात ऐं तख़युल छा हुओ।
महिरबानी अज़मत। मां सम्झां सभ खां पहिरीं त मुबारकबाद ॾियणु खपे हिन जे ऑर्गेनाइज़र्स खे त 11 सालनि में अञा थका न आहिनि ऐं हिन जी स्टमिना, हिन जी ताक़त, हिन जी सघ में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो थो रहे। ऐं चइजे त इन जी इम्पोर्टेंस कहिड़ी आहे त इम्पोर्टेंस इहा आहे त सिंध जे हिन जदीद दौर जे शाइरनि जी फ़हिरिस्त खे जॾहिं बि असीं ॾिसंदासीं त असांखे हुन में शेख अयाज़ जो नालो सभ खां अहम ऐं मथां नज़र ईंदो। हिकिड़े इन हवाले सां त हुन असांजे दौर जो तमामु वॾो शाइर आहे। हिन सिंध जे हिकिड़े हिकिड़े मंज़र खे, हिकिड़े हिकिड़े रिवायत खे, हिकिड़ी हिकिड़ी कैफ़ियत खे, हिकिड़े हिकिड़े दर्द खे ऐं हिकिड़े हिकिड़े किरदार खे न रुगो चिटियो आहे पर संदसि शाइरीअ जे करे उन खां पोइ ईंदड़ नसुल, ईंदड़ जनरेशन ऐं शाइर जी हिकिड़ी वॾी खेप उन्हनि खे बि इंस्पायर कयो आहे। त हू पाण त हिकिड़ो तमामु वॾो कदावर शाइर ऐं लेखक आहे पर पंहिंजे पाण सां गॾोगॾु उन उहा रोशनी फैलाई आहे जंहिंजे करे अॼु बि असांजा जेके शाइर आहिनि, नवां शाइर आहिनि त उन जे रोशनीअ मंझां रोशनी खणी ऐं पंहिंजूं तहरीरूं लिखनि था। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ मेला इन हवाले सां बि अहम आहिनि त असां पंहिंजे राइटर्स जे कम खे, पंहिंजे उन जे अमल खे, उन जे किरदार खे पंहिंजे नए नसल सां गॾोगॾु हम आहंग कंदा हलूं, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं। त हीअ मेला इन हवाले सां अहम आहिनि पर रुगो इहो न आहे त इहे मेला सिंध ताईं महदूद हुजनि, सिंध जे माण्हुनि ताईं महदूद आहिनि पर मां ॾिसां थो त हिन मेलनि में असांजा ही ऑर्गेनाइज़र सिंध खां ॿाहिरि, मुल्क खां ॿाहिरि बि जेके अहम शख़्सियतूं आहिनि लिटरेचर जे हवाले सां उन्हनि खे बि हम आहंग कनि था। इंडिया जा राइटर्स हुजनि, पंजाब जा राइटर्स हुजनि, बलूचिस्तान जा राइटर हुजनि, KPK जा राइटर्स हुजनि, जंहिंजूं पंहिंजे पंहिंजे शोबे में हिकिड़ियूं तमामु वॾियूं हासिलातूं आहिनि, उन्हनि खे बि हिननि प्रोग्रामनि में न रुगो शिरकत लाइ मदऊ कयो वञे थो पर मुख़्तलिफ़ सेशन्स में उन्हनि सां ॻाल्हायो बि वञे थो। त मां सम्झां थो त अयाज़ मेलो सिंध जे हिकिड़े वॾे शऊर, वॾी मञता माणियल शख़्सियत खे सिंध जे रिप्रेज़ेंटेटिव तौरु असीं दुनिया जो ॾाढो पेश कयूं था ऐं असीं ॿुधायूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ो वॾो शाइर बि असां वटि मौजूदु आहे ऐं उन खां 300 साल खां पोइ बि सिंध जी जेका धरती आहे, सिंध जी जेका ज़मीन आहे उहा अॼु बि उहे साई आहे, कुशादी आहे ऐं उनजो ज़हन अॼु बि वसत सां भरियल आहे त जंहिंजे लाइ असां वरी शेख अयाज़ खे उनजे शाहिदीअ तौरु पेश कयूं था। त हीउ घण पासाओ मेलो आहे ऐं जंहिंजी कंसीव करण वारनि खे ऐं जिन खे ऑर्गेनाइज़ करण वारनि खे ऐं जिन खे एग्ज़ीक्यूट करण वारनि सभिनी खे मुबारक हुजनि। जी अयाज़ मेले में लतीफ़ खे ॻाईंदड़, लतीफ़ जूं वायूं यादि कंदड़ ग़ुलाम सकीना सां गॾु मौजूदु आहे। ग़ुलाम सकीना, तव्हां अयाज़ मेले में आया आहियो ऐं घणनि सालनि खां अचो पिया, कीअं लॻंदो आहे तव्हांखे हिते परफॉर्म करे? जी असांजो ई टियों चकर आहे जेको असांखे मतिलबु अमर सिंधू जी महिरबानी आहे जंहिं असांखे इनवाइट कयो आहे, जंहिं असांखे अयाज़ मेले में मतिलबु ॻाइण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं असांजो मतिलबु मुंहिंजी त इहा ई ख़्वाहिश आहे त सिंध में अहिड़ा इवेंट्स ऐं अहिड़ा प्रोग्राम्स जीअं अयाज़ मेलो आहे उहे ई थियणु घुरिजनि। लतीफ़ जो पैगाम आहे जेको अमन जो पैगाम आहे, मोहब्बत जो पैगाम आहे, प्यार जो पैगाम आहे, जेको असां जिथे बि असांखे मतिलबु इनवाइट कंदा आहिनि उते असीं पहुचाईंदा आहियूं ऐं हीअ पैगाम असीं इंशाल्लाह पहुचाईंदा रहंदासीं। हाणे शेख अयाज़ ते ॻाल्हाइण लाइ मां सम्झां थो जेतिरो घणो ॻाल्हाइजे तमामु घटि आहे पर शेख अयाज़ जे यादि में हर दफ़े ही खाना बदोश वारा जेको प्रोग्राम था कनि तमामु ज़बरदस्त आहे, जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे। ऐं आउं हर दफ़े हाज़िरी भरींदो आहियां अची, इन करे त मुंहिंजी अयाज़ सां अक़ीदतमंदी जेका आहे सा 60 सालनि ते पकड़ियल आहे। शेख अयाज़ जी शाइरी, उनजो पैगाम, हुन सिंध लाइ जेके ख़िदमतूं कयूं उहे लाज़वाल आहिनि। हू 3 दफ़ा सिंध जे करे जेलनि में वियो ऐं हुन सिंधी ॿोलीअ खे आउं चवंदो आहियां त रनी कोट जहिड़ी दीवार ॾेई छॾी, जेसीं ताईं सिंध ऐं सिंधी इंशाल्लाह हमेशह क़ाइमु रहंदा, अयाज़ जी शाइरी बि क़ाइमु रहंदी। अव्हां जी वॾी महिरबानी। मुंहिंजो नालो नाइबज़ादो असफंदार खटक आहे। आउं क्लासिकी कथक रकास आहियां ऐं मशहूरु पश्तो शाइर ख़ुशहाल ख़ान खटक जी 12वीं पीढ़ी मां आहियां। कोहाट ख़ैबर पख्तूनख्वा जो आहियां, इस्लामाबाद खां आयो आहियां और यहाँ पे अयाज़ मेलो है और शेख अयाज़ हमारे बहुत दिल के नज़दीक हैं। उनकी शायरी जो है टिड़ी पवंद टारियाँ जढ़े गाड़ा गुल तढ़े मिलंदासी जो हमारे अलन फ़कीर और जीजी रनिया बलोच साहिबा ने गाया है और इसके अलावा जो हमारे सरमद सिंधी ने गाया है कंडिय न सिंगरी बबर न फलड़ो साओ न सलड़ो
झांगू न छेड़ रहा मारुआ खेल रहा, तो इसमें मैं परफॉर्म करूँगा। 11वां अयाज़ मेला है और ये हैदराबाद की शान है, सिंध की शान है। पूरे पाकिस्तान से इसमें शुआरा, अदीब, लिखारी आते हैं और ये एक फ़नुल लतीफ़ा का एक गहवारा है ये अयाज़ मेला जो है। तो आपने 11वां अयाज़ मेला आप अटेंड कर रहे हैं, उससे पहले भी आप आए हैं, आपने क्या चीज़ यहाँ पे डिफरेंट देखी है अयाज़ मेलों में और इसका असर कहाँ तक गया है? इसका असर यहाँ तक गया है कि मैं आधा सिंधी बन चुका हूँ और इसी तरह मैं आता रहा अयाज़ मेलों में तो फिर मुकम्मल तौर पे सिंधी बन जाऊँगा। बल्कि मैं तो इरफाना मला साहिबा और जो हमारी अमर सिंधु साहिबा हैं उनसे मैंने ये भी दरख्वास्त की है कि मुझे सिंध का डोमिसाइल भी दे दिया जाए ताकि मैं यहीं पे मुस्तकिल तौर पे रहूँ। सिंध में जो एक जादू है, प्यार मोहब्बत का जादू, इश्क का जादू, और वो अयाज़ मेले के ज़रिए सबके दिलों तक पहुंचता है। जो खुशनसीब होता है उसके दिल तक पहुंच जाता है, चूँकि प्यार और मोहब्बत जो होते हैं वो दो तरफ़ा होते हैं। आप रिसेप्टर बने प्यार के तो आपको बहुत हर तरफ से प्यार मिलेगा और ये अयाज़ मेला 11वां जो है ये इसकी जो है ना इसका मुँह बोलता सबूत है। अयाज़ मेले में असां उन सेक्शन में मौजूद आहियूं जिते ख़ुदि मुख्तियार औरतूं जिन पंहिंजे हथनि सां ठाहियल जेके शयूं आहिनि उन्हनि जी न रुगो नुमाइश करियूं पर उहे हिते उन्हनि पंहिंजा स्टॉल्स आया आहिनि, उन्हनि खे ख़रीद बि करे सघिजे थो। 10 खां वधीक स्टॉल्स आहिनि हिते जेके हितां जी नियाणियुनि हया आहिनि ऐं उहे पंहिंजे हथनि सां जेके शयूं ठाहियूं आहिनि, उहे बर्थ हुजनि, चाहे अॼुकल्ह जेके यूनिक शयूं हलनि थियूं, फैशन में जेके शयूं हलनि थियूं, बेजिस हुजनि, घर जी डेकोरेशन जा पीसिस हुजनि, सामान हुजनि, उहे हिते रखियल आहिनि। सो हिकु असां सां गॾु मौजूदु आहे मैडम शोरो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मैडम तव्हां छा जो स्टॉल हयो आहे, इहे शयूं कीअं तव्हां ठाहियूं आहिनि? ऐं प्रोफेसर बेनज़ीर जोणे जो ऐं मूं एक्चुअली हे मैग्नेट्स जो हयो आहे स्टॉल। ऐं हूअं त प्रिंसिपल आहियां कॉलेज जी, पर मूंखे शौक़ु आहे न हिन फ़नून लतीफ़ा ऐं आर्ट सां। त ही मुख़्तलिफ़ जॾहिं शाह जा थींदा हुआ मेला त हे शाह जा बेत जा मैग्नेट्स आहिनि। एक्चुअली हिते सिंध में सिंध सां मुतलिक़ जी चइजे न फ्रिज मैग्नेट्स कोन्हे, पाकिस्तान जा आहिनि, कराची जा आहिनि ऐं मूंखे मैग्नेट्स शौक़ु आहे जमा करण जो। मूं वटि 44 कंट्रीज़ जा मैग्नेट्स आहिनि, त पोइ मूं चयो सिंध जा बि हुअणु खपनि, त पोइ मूं ठाहिया। इन खां पोइ हे शेख हयाज़ जे शाइरी जा, त हे जिते किथे मैग्नेट्स हुजनि फ्रिज ते ऐं ख़ासि कर सोवेनियर तव्हां कंहिंखे गिफ्ट करणु चाहियो या ॿाहिरि मुल्क जॾहिं असां वञूं था त पोइ पंहिंजे मुल्क जी सुखड़ी खणी था वञूं, त पोइ हे असांजो जीअं आहे नक्शो आहे ऐं अजरक आहे, त हीअ उहा सुखड़ी आहे जेका सभिनी खे ॾियण जी पसंदि कंदासीं। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बुक स्टॉल्स जे सेक्शन में जिते 22 खां वधीक जेके बुक स्टॉल्स मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ पब्लिशर्स जा। हिकिड़ो पब्लिशर असां गॾु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। त ॿुधाइजो त अयाज़ मेलो ऐं हुन में केतिरनि पब्लिशर किताब अचनि था, केतिरा पब्लिशर्स अचनि था, किताबनि जो वाहिपो केतिरो थिए थो, केतिरो विकिरो थिए थो, केतिरी दिलचस्पी आहे हाणे अॼु जे दौर में नौजवाननि में या पढ़ंदड़नि में किताब ख़रीद करण जी? बिल्कुलु अयाज़ मेले में जेको आहिनि काफ़ी जेको आहे माण्हुनि खे उहो इंतज़ारु हूंदो आहे त अयाज़ मेलो लॻे त ऐं तमामु घणा जेके किताब हिन मेले में विकिरो थींदा आहिनि अयाज़ मेले में। ऐं किताब ईंदा बि जेके आहिनि उहो सॼे साल जा जेके तक़रीबन जेके किताब ईंदा आहिनि त उहे अयाज़ मेले में बि ईंदा आहिनि। असांजा बि हिन दफ़े जेको हिन अयाज़ मेले में 11-12 टाइटल नवां आया आहिनि जेको उहे आहिनि जेके असांखे उहो माना हिते ज़बरदस्त हलंदा आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि जेके पब्लिशर आहिनि उन्हनि जा तक़रीबन हिन टाइम ते जेको अयाज़ मेले खां अॻु में ई महीनो ॾेढ अॻु में ई जेको बसि सम्झो त महीने खां अॻु में ई किताब जेके आहिनि उहे नवां उन्हनि जा ईंदा आहिनि ऐं उहो उन मौज़ू जा जेको कुझु अयाज़ ते हूंदा आहिनि, कुझु हिननि ते उन्हनि ते उहे ज़बरदस्त हलंदा आहिनि। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी अयाज़ मेले जी मैनेजिंग कमेटी सां बि हिते जेके मौजूदु राइटर्स हुआ, अदीब हुआ, उन्हनि सभिनी सां जेके हिते हाज़रीन हुआ उन्हनि जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त हीउ मेलो उन कीअं पंहिंजे पाण खे मल्हायो आहे, कीअं असां अयाज़ खे मल्हायो आहे ऐं कीअं हुन सॼी दुनिया में पंहिंजो असरु ॾेखारियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां सभिनी शाइरनि जा, सभिनी अदीबनि जा जंहिं हिन सिंध जे लाइ निभायो आहे, सिंध लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे, उनखे ईअं ई मल्हायूं। प्रोग्राम जो वक़्तु पुॼानी थो पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त कैमरामैन शोभान सोलंगी सां गॾु, बहरान TV, सिंध म्यूज़ियम, हैदराबाद।